मूंखे इन लाइ हाराए वेंदो आहे त ही सिंध जी आवाम जी ॻाल्हि कंदो लियाकत अली जतोई। दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदा चरण। किशमिश जा वापारी खणी आया आहिनि पीपल्स पार्टी वारा। गैस नाहे, बिजली नाहे, अस्पतालनि में इलाज नाहे। लियाकत अली जतोई। सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि थिए थी, शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। पीपल्स पार्टी वारा पंहिंजी माउ जे विरहाङे जी ॻाल्हि ते बि ख़ामोश आहिनि। इहो मुमकिन ई नाहे त केरु सिंध जा टुकड़ा करे असांजा पहिरीं टुकड़ा कनि पोइ सिंध विरहाइनि। मूंखे MNA MPA थियण जो शौक़ु नाहे। मां पंहिंजे वोटरनि जी इज़त बहाल कराइण लाइ सियासत पियो कयां। कूड़नि केसनि में अवाम खे फासायो वञे थो। सूबेदारनि जे ज़रिए सियासत पिया कनि। फार्म 47 वारा सम्झा दादा समूरी उमिरि उहे हुकूमत कंदा। उन्हनि कुल्हनि ते हुकूमत करण वारा ॿुधी छॾी त उहे कुल्हा ई न हूंदा। ॻीरनि वांगुरु अव्हां खे छटींदासीं। ते मणनि जा वणकार पाइनि था। इन्हनि कहिड़ा क़िला फतह कया आहिनि। लियाकत अली जतोई। मां वॾेरो न आहियां, वॾेरो हुजां हा त शुगर मिलूं वठां हा। नज़रियाती माण्हू आहियां। ज़रदारी जी टीम खे ॿाहिरि भॼण न ॾींदसि, हुनखे जेल मोकिलींदसि। लियाकत अली खान जतोई। 12 करोड़ जी बजट आहे, काॾे था वञनि, हिकु बि सिर न लॻी आहे। जेको सची ॻाल्हि करे थो हिते हुनखे जेल में मोकिलियो वञे थो। केस कया पिया वञनि उन ते ही पुलिस जी मार्फत हुकूमतूं कनि था। अलाह जो निज़ाम क़ाइमु थींदो त उन खे केर बि न रोके सघंदो। मां इन्हनि वांगुरु नाचू न आहियां। ही पंहिंजे घर जूं पोलिंगूं हाराईंदा आहिनि। पीपल्स पार्टी बेनज़ीर भुट्टो सां गॾु दफ़न थी वई। ही ज़रदारी लीग आहे। ही सभु वापारी गॾु थी विया आहिनि। 18 साल मां ऐं हिननि ज़ालमानी निज़ाम ख़िलाफ़ जहाद कयो आहे। छा था सम्झो त असां ते असांजे साथियुनि ते तकलीफ़ूं न आयूं हूंदियूं? ही मुंहिंजी हुकूमत जा 2 ॾींहं बर्दाश्त न करे सघंदा। असां 18 साल बर्दाश्त कयो आहे इन्हनि खे। लियाकत जतोई। अगर पुलिस ईअं ई फैसला कंदी त अदालतूं बंदि थियनि त CM बि ख़तम थिए। लियाकत अली जतोई। नाद जमाली जे मामले में शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे, न त केस दाख़िल कंदासीं। हिननि ज़ालमनि ख़िलाफ़ जहाद कयो तॾहिं अव्हां जी जान छुटंदी। 12 सालनि जे ॿारड़े सां ज्यादती थिए थी, उन ते उनखे क़तल कयो थो वञे। ही आहे सिंध हुकूमत। लियाकत अली जतोई।